बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यूनिट 7 डू यू प्रेजेंट सिंपल क्वेश्चंस। प्रेजेंट सिंपल टेंस में सवाल जुमला ठाहींदासीं। क्वेश्चंस के इंटरोगेटिव सेंटेंस भी चइबो। सेक्शन ए we use do does in present simple questions। असां जॾहिं प्रेजेंट सिंपल टेंस ठाहींदा आहियूं त उन में सवाली ठाहिण जे लाइ do and does इस्तेमाल कई वेंदी आहे। हाणे पॉजिटिव में ही सब्जेक्ट आहिनि I we you they and pronouns are work like do have लॻंदी, he she it and singular nouns are works likes does and has लॻंदी। हाणे सवाली ठाहिण लाइ छा थींदो आहे क्वेश्चंस में जेके सब्जेक्ट आहिनि उन जे अॻियां do and does अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट लॻंदी। जेकॾहिं सब्जेक्ट I we you they आहिनि इन सां do लॻंदी, या प्लूरल नाउन हूंदा तॾहिं do लॻंदी। he she it and singular नाउन हूंदो त उन सां does इस्तेमाल थींदी। पोइ मेन वर्ब जेको थींदो बेयर इंफिनिटिव वारी सूरत इस्तेमाल थींदी या इंफिनिटिव विदाउट टू खां सवाइ इंफिनिटिव थींदी, जीअं सो वर्क लाइक डू हैव। इनखे ही तो चवे त डू यू प्ले द गिटार, छा तूं गिटार वॼाईंदी आहीं? गिटार पियो आहे, तंहिंखे ही ॿुधाए थो पियो त माना ही गिटार आहे, छा इहो गिटार तूं वॼाईंदी आहीं? सेक्शन बी स्टडी द वर्ड ऑर्डर। लफ़्ज़नि जी तरतीब खे तव्हांखे पढ़णो आहे। पहिरियों WH वर्ड्स लिखणा आहिनि, उन में जीअं ॾिसो वेयर हाउ ऐं वॉट ऐं हाउ, इहे जेके लफ़्ज़ इन में मौजूदु आहिनि। इन करे वेयर हाउ ऑफ्टन वॉट ऐं हाउ मच इहे WH वर्ड्स आहिनि। इहे क्वेश्चंस वग़ैरह ठाहींदा आहिनि, उन जे लाइ इहो मुंड में इहो थींदो। उन खां पोइ डू डज़ इस्तेमालु थींदी, उन खां पोइ प्लस जेके लाइ पोइ सब्जेक्ट इस्तेमालु थींदो को उन खां पोइ इंफिनिटिव यानी बेयर इंफिनिटिव या इंफिनिटिव विदाउट टू वारी वर्ब वारी सूरत इस्तेमालु थींदी, जंहिंखे तव्हां हिते असांखे पढ़ाईंदा आहिनि त फर्स्ट फॉर्म। उन खां पोइ जेकॾहिं ऑब्जेक्ट वग़ैरह हुजे या का ॻाल्हि हुजे पूरी करण जे लाइ। हाणे जुमला पढ़ंदासीं, हिन में ट्रांसलेशन। डू यू प्ले द गिटार, छा तूं बाजो वॼाईंदो आहीं या वॼाईंदी आहीं? डू योर फ्रेंड्स लिव नियर हियर, छा तुंहिंजा दोस्त हिते वेझो रहंदा आहिनि? Does Chris work on Sundays, छा क्रिस आचार ते कमु कंदो आहे? Does it rain a lot here, छा हिते मींहुं घणो वसंदो आहे? ऐं where do your parents live, तव्हांजा वालिदैन किथे रहंदा आहिनि, तव्हांजा पीउ माउ किथे रहंदा आहिनि? How often do you wash your hair, तूं पंहिंजा वार कॾहिं कॾहिं धोअंदो आहीं या धोअंदी आहीं, यानी मथे सां कॾहिं कॾहिं विझंदो आहीं। वार माना सॼो मथे जी ॻाल्हि आहे। What does this word mean, हिन लफ़्ज़ जी माना छा आहे? हिन लफ़्ज़ मां कहिड़ी माना थी निकिरे? How much does it cost to fly to Rome, माना जेकॾहिं जहाज़ ते रोम ॾांहुं वञिजे त केतिरो ख़र्चु ईंदो? कास्ट जी माना हिते ख़र्चु अचणा, केतिरा पैसा लॻंदा, छा ख़र्चु आहे हिन जो रोम ॾांहुं जेकॾहिं जहाज़ ते वञिजे त। क्वेश्चन्स विद ऑलवेज एंड यूजुअली, जॾहिं वरी ऑलवेज ऐं यूजुअली एडवर्ब वग़ैरह वग़ैरह इस्तेमालु कंदो, उहे हिते इस्तेमालु थींदा। पहिरियों WH वर्ड, पोइ डू डज़, पोइ सब्जेक्ट, पोइ एडवर्ब इस्तेमालु थींदी, पोइ मेन वर्ब इस्तेमालु थींदो बेयर इंफिनिटिव में, पोइ जेकॾहिं ऑब्जेक्ट वग़ैरह या कॉम्प्लीमेंट वग़ैरह हुजे उहो इस्तेमालु थींदो। माना कहिड़ो हिनजी? डज़ क्रिस ऑलवेज वर्क ऑन संडेस, छा क्रिस सदाईं आचार ते कमु कंदो आहे, यानी हमेशह आचार ते कमु कंदो आहे। वॉट डू यू यूजुअली डू एट वीकेंड्स, माना तव्हां छंछरु आचर ते तक़रीबन हर छंछरु आचर ते तव्हां छा कंदा आहियो, कहिड़ो कहिड़ो कमु कंदा आहियो, माना अक्सर करे जेको आहे यूजुअली। हाणे व्हाट डू यू डू, हिते ॿ डू इस्तेमालु थियल आहिनि। व्हाट डू यू डू माना इज इक्वल टू व्हाट्स योर जॉब, यानी तुंहिंजी नौकरी कहिड़ी आहे, तूं छा कंदो आहीं, तव्हांजो धंधो कहिड़ो आहे, कमकार कहिड़ो अथव? हुन चयो व्हाट डू यू डू, छा कंदा आहियो तव्हां, कमकार कहिड़ो आहे तव्हांजो? हुन चयो आई वर्क इन अ बैंक, मां बैंक में आहियां या बैंक में कमु कंदो आहियां। सेक्शन सी रिमेंबर, सेक्शन सी में चए थो यादि रखो डू आई वी यू दे सां इस्तेमालु थींदी आहे ऐं डज़ वरी ही शी इट ऐं सिंगुलर नाउन सां इस्तेमालु थींदी आहे। डू दे लाइक म्यूज़िक, छा उहे म्यूज़िक पसंदि कंदा आहिनि? डज़ ही लाइक म्यूज़िक, छा उनखे म्यूज़िक पसंदि आहे? डी शॉर्ट आंसर्स, हाणे वरी मुख़्तसिर जवाब। हाणे जेके मुख़्तसिर जवाब इहे सिखणु तमामु ज़रूरी आहिनि। यस खां पोइ आई वी यू दे उन सां डू लॻंदी, ही शी इट सां डज़ इस्तेमालु थींदी। नेगेटिव में आई वी यू दे सां डोंट थींदी, ही शी इट सां वरी डज़ंट इस्तेमालु थींदी नो खां पोइ। जीअं डू यू प्ले द गिटार, छा तव्हां गिटार वॼाईंदा? हुन नो आई डोंट, न आहियां वॼाईंदो, ईअं न त मां न। डू योर पेरेंट्स स्पीक इंग्लिश, छा तव्हांजा वालिदैन अंग्रेजी ॻाल्हाईंदा आहिनि? यस दे डू, हा माना उहे अंग्रेजी ॻाल्हाईंदा आहिनि। फुल इन जो जवाब माना ईअं हुजे हा यस माई पेरेंट्स स्पीक इंग्लिश, पर हिन में डू लॻाए करे सॼे खे मुख़्तसिर कयो, सिर्फ़ु हेल्पिंग वर्ब इस्तेमालु करणो आहे। डज़ जेम्स वर्क हार्ड, जा जेम महिनत कंदो आहे, महिनत सां कमु कंदो आहे या महिनती आहे? हुन चयोसि यस ही डज़, हा हू महिनती आहे वॾो या महिनत सां कमु कंदो आहे। डज़ जी माना आहे यस जेम्स वर्क्स हार्ड, हा जेम्स महिनत सां कमु कंदो आहे। इन सॼे खे डज़ में बंदि कयो वियो। डज़ योर सिस्टर लिव इन लंडन, छा तुंहिंजी भेण लंडन में रहंदी आहे? हुन चयो नो शी डज़ंट, माना हूअ लंडन में न रहंदी आहे, माना नो शी डज़ंट लिव इन लंडन, माना हूअ लंडन में न रहंदी आहे या नथी रहे।